व्यूअर्स कीअं आहियो तव्हां सभु? उम्मीद आहे त बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ुशबाश हूंदो, पंहिंजनि सां गॾु हूंदो, पंहिंजनि प्यारनि सां ऐं स्पेशली पंहिंजे घर वारनि सां। सो जिथे बि हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। मुंहिंजो प्यार मोहबत दुआऊं हमेशह तव्हां सां गॾु हूंदियूं आहिनि। उम्मीद आहे त वीकेंड्स तव्हांजो तमामु बहितरीनु गुज़रिया हूंदा ऐं कल्ह को ॾींहुं बि तव्हांजो सुठो ई गुज़रियो हूंदो। छो जो कल्ह कंहिं प्रॉब्लम जी वजह सां मां न अची सघियमि, पर अॼु फाइनली जेको आहे असां तव्हां सां गॾु आहियूं ऐं इनशाला अॼु जे प्रोग्राम में तव्हांखे एंटरटेन करण जी पूरी कोशिशि कंदासीं। अॼु बि असांजे प्रोग्राम में तमामु सुठा सुठा कॉलर्स शामिलु कंदासीं ऐं इन खां अलावा जेको आहे असां तव्हांजो टॉपिक बि कोई रखंदासीं, उन ते बि कचहरी कंदासीं ऐं उमेद आहे त तव्हांजो जेको वीकेंड्स खां अलावा जेतिरा बि पूरा वीक जा डेज़ हूंदा तमामु सुठे तरीक़े सां गुज़रिया हूंदा, प्यार मोहबतनि सां गुज़रिया हूंदा, पंहिंजनि प्यारनि सां गुज़रिया हूंदा, पंहिंजे घर वारनि सां गॾु गुज़रिया हूंदा। मां हिकिड़ो तव्हांखे इहो बि चवणु चाहींदमि त जेको आहे तव्हां कोशिशि कंदा कयो त वीकेंड्स ते या जॾहिं बि तव्हांखे टाइम मिले थो त तव्हां पंहिंजी फैमिली खे टाइम ज़रूरु ॾींदा कयो। छो जो हींअर टाइमिंग्स जी एॾी शॉर्टेज थी वई आहे या दुनिया जूं मसरूफ़ियात एतिरियूं वधी वियूं आहिनि जो असां जेको आहे पंहिंजी फैमिलीज़ खे, पंहिंजे घर वारनि खे टाइम न ॾेई सघंदा आहियूं ऐं पंहिंजे कमनि में एतिरा बिज़ी हूंदा आहियूं जंहिंजी वजह सां जेको आहे इलाही प्रॉब्लम्स बि थी सघनि था ऐं जेको आहे असांजी फैमिली खे बि इहो ई फील थींदो आहे त जेको आहे असांजे जेके ॿार आहिनि या जेका असांजी न्यू जनरेशन हाणे ठही आहे उहे बसि पंहिंजे कमनि में बिज़ी थी विया आहिनि, असांखे विसारे वेठा आहिनि। त असांखे ईअं न करणु खपे। इहो हिकिड़ो मुंहिंजो नंढो मैसेज हुयो मुंहिंजे लाइ। टॉपिक त असांजो माशाल्लाह तमामु सुठो ई आहे। जीअं त मां तव्हांखे चवंदी रहंदी आहियां त असांजा जेके टॉपिक हूंदा आहिनि उहे ज़िंदगी सां रिलेटेड ई हूंदा आहिनि। असां हमेशह उहो टॉपिक रखंदा आहियूं जंहिं ते डिस्कशन करण में या जंहिं ते ॻाल्हाइण सां जेको आहे अव्हांजी नॉलेज में बि इज़ाफ़ो थिए ऐं अव्हांखे को फ़ाइदो बि मिले। छो जो प्रोग्राम आहे पूरो टोटल हिन में एंटरटेनमेंट आहे। त चाहींदा आहियूं त जेकॾहिं ॿिनि कलाकनि में तव्हां असांजो प्रोग्राम ॾिसंदा आहियो त तव्हांखे इन ॿिनि कलाकनि में का अवेयरनेस बि मिले, का सुठी नॉलेज बि मिले। सो असांजी कोशिशि रहंदी आहे, उमेद आहे त असांजी कोशिशि भरपूर थी रही आहे। तव्हां जेको आहे जंहिं तरीक़े सां कॉल करे असांखे फीडबैक ॾींदा आहियो, जंहिं तरीक़े सां कॉल करे तव्हां पंहिंजा राय शामिलु कंदा आहियो, त इन सां इहो ई लॻंदो आहे त तव्हां जेको आहे तव्हांजो माइंड प्रेज़ेंट आहे ऐं तव्हां जेके ॻाल्हियूं असां सां गॾु शेयर कंदा आहियो इन सां इहो लॻंदो आहे त तव्हांजी लाइफ माशाल्लाह तमामु सुठे तरीक़े सां गुज़रे पई ऐं हिकिड़े तमामु सुठे रूल सां गॾु गुज़रे पई। सो अॼु बि असांजो टॉपिक इहो आहे त ज़िंदगी छा आहे, ज़िंदगी जा मायना छा आहिनि या ज़िंदगी असांखे कंहिं तरीक़े सां स्पेंड करणु खपे, ज़िंदगी में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं असांखे करणु खपनि, ज़िंदगी असांखे कंहिं तरीक़े सां गुज़ारणु खपे, ज़िंदगी आहे छा, ज़िंदगी हिकिड़ो ख़ूबसूरत अलाह जो ॾिनल तोहफ़ो आहे। इन ज़िंदगी खे असांखे कीअं स्पेंड करिणो आहे, इन ज़िंदगी खे असांखे जीअणो आहे या इन ज़िंदगी खे असांखे कटणो आहे, ऐं जीअणो आहे त असांखे छा छा करिणो आहे ऐं जेकॾहिं असांखे कटणो आहे त असांखे कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं न करणु खपनि। छो जो ज़िंदगी खे जेतिरो सुठे तरीक़े सां, जेतिरो एहतियात सां, जेतिरो प्यारे तरीक़े सां हलाईंदासीं एतिरी असां लाइ इहा सुठी ॻाल्हि आहे। छो जो इहो हिकिड़ो ख़ूबसूरत तोहफ़ो आहे अलाह जे तरफ़ां। त इनखे असां जेतिरो सुठे तरीक़े सां गुज़ारींदासीं पंहिंजी ज़िंदगी खे तेतिरो सुठी ॻाल्हि आहे। ऐं मां पंहिंजे कॉलर्स खे जेके जेके असांजा व्यूअर्स असांखे हींअर जॉइन कंदा, जेके कॉल कंदा, उमेद उन्हनि खां इहा ई कंदमि त असांखे इन ज़िंदगी जे टॉपिक ते तमामु सुठी सुठियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा ऐं जेका बि ज़िंदगीअ सां रिलेटेड तव्हांजे माइंड में ॻाल्हि अचे थी तव्हां उहा शेयर करे सघो था। न आहे ज़रूरी त तव्हां सिर्फ़ु हिकिड़े टॉपिक खे खणी ई वेही रहो। इन ज़िंदगीअ में जेके बि शयूं तव्हांजे ज़हन में अचनि थियूं त असांखे पंहिंजी इन ज़िंदगी में छा छा करणु खपे उहो तव्हां सां गॾु शेयर करे सघो था। सो प्रोग्राम जो फर्स्ट कॉलर आहिनि, ॾिसंदा त केरु आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अफरोज़, कीअं आहियो तव्हां? ठीकु ठाकु आहियो? बिल्कुलु ठीकु ठाकु आहियां। वरी तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, मुंहिंजी दुआऊं आहिनि, मां बिल्कुलु ठीकु ठाकु आहियां। अॼु त प्रोग्राम में फर्स्ट कॉल ई तव्हांजी लॻी आहे अफरोज़। जी भाॼी, तव्हां जॾहिं मूंखे यादि कंदा आहियो न त पोइ मुंहिंजी दिलि चवंदी आहे त फर्स्ट कॉल मुंहिंजी ई लॻे। जो मूंखे ख़बर पवंदी आहे त मुंहिंजी भाॼी मूंखे यादि थी करे, मां कीअं शामिलु नथी थी सघां। बिल्कुलु, तव्हां जहिड़ा सुठा कॉलर्स मूंखे यादि न हुजो त इहो पॉसिबल न आहे। मां वाक़ई तव्हांखे यादि कंदी आहियां, मिस कंदी आहियां तव्हांखे पूरो वीक ऐं फाइनली जॾहिं इहे ॿ ॾींहं मूंखे मिलंदा आहिनि त मां पूरी कोशिशि कंदी आहियां त मुंहिंजा सॼा कॉलर्स तव्हां बि शामिलु थियो। वेल, तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में मां वेलकम थी चवां। अफरोज़, टॉपिक तव्हां ॿुधो आहे? जी भाॼी, टॉपिक ज़बरदस्त रखियो। ज़िंदगी त अगरि कॾहिं कोई इंसान सम्झे ज़िंदगी जे बारे में, बसि ज़िंदगी खे बसि ईअं ई सम्झे जो ज़िंदगी फालतू सम्झनि था या जेका टाइम क़ीमती हूंदी आहे उन्हनि खे इंसान बसि फज़ूल ॻाल्हियुनि में या फज़ूल टाइमनि में ईअं बसि टाइम खे ईअं सम्झनि था, पर ईअं न करणु खपे। ज़िंदगी बार बार इंसान खे न मिलणी आहे त उनखे पंहिंजे क़दुरु करणु खपे। मां ज़िंदगी ते हिकु नसीहत जेके वर्ड्स ॾिसनि था उन्हनि सभिनि खे नसीहत हिकु मां त नसीहत जे क़ाबिल आहियां जो ॿियनि खे ॾेई सघां थी। जेके ॾिसनि था मूंखां घणा समझदार आहिनि, पर पोइ बि मां तव्हांजे प्रोग्राम में तव्हांजी नज़र जी करे जेके ॾिसंदा हिकु नसीहत चवणु चाहियां थी त पोइ भाॼी चई सघां थी? बिल्कुलु 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 चई सघो था। ए बंदे जो हुआ अच्छा हुआ, जो हो रहा है वो भी अच्छा हो रहा है, जो होगा वो भी अच्छा होगा। तेरा क्या गया जो तू रोता है, अरे तू तेरा क्या गया जो तू रोता है, तूने क्या लाया था जो तूने खो दिया, जो लिया यहीं से लिया, जो दिया यहीं पर दिया,
जो आज तेरा है पहले किसी और का था और कल किसी और का होगा। तब्दीली कायनात का मामूल है, तू बस वो जमा कर जो तू साथ लेके जाने वाला है। आय यानी हाय नेक हाय। अमल, नेकियां। आय हाय हाय हाय, ज़बरदस्त ज़बरदस्त, तमामु बहितरीनु, तमामु ख़ूबसूरत माशाल्लाह। अफ़रोज़ तव्हांजो अंदाज़ आहे कंहिं बि ॻाल्हि खे तमामु बहितरीनु तरीक़े सां तव्हां बयानु कंदा आहियो ऐं इहो जेको आहे तव्हांजो प्लस पॉइंट आहे माशाल्लाह। अल्लाह पाक हमेशह तव्हांखे ईअं ई रखे। सो जी जी मुझे अभी तव्हांजो प्रोग्राम ॾिसी रहिया आहियूं। मुंहिंजी सिस्टर रुख़साना आहे, मुंहिंजी सिस्टर अफ़साना। तव्हांजे प्रोग्राम खे मुंहिंजो अबू सभु ॾिसनि था, तंहिंजे करे तव्हां असां सभिनी खे घणा पसंदि आहे। तव्हांजो प्रोग्राम ई तमामु बहितरीनु आहे। इंशाल्लाह ईअं ज़बरदस्त प्रति चैनल प्रोग्राम कंदा रहे, तव्हां बि ईअं ज़बरदस्त प्रोग्राम कंदा रहे, असांखे ख़ुशी थिए। थैंक यू सो मच, थैंक यू सो मच अफ़रोज़, तव्हां प्रोग्राम में शामिलु थिया ऐं एॾो सुठो सुठो ॻाल्हायो ऐं असांजे चैनल लाइ बि तमामु सुठियूं ॻाल्हियूं तव्हां चयूं। सो थैंक यू सो वेरी मच, पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो। थैंक्स फॉर कॉलिंग। जी व्यूअर्स, सो इहा हुई असांजी कॉलर, माशाल्लाह असांजी रेगुलर कॉलर, तमामु सुठी, तमामु टैलेंटेड असांजी कॉलर आहे जेको तमामु बहितरीनु ॻाल्हाईंदी आहे। न सिर्फ़ु टॉपिक ते शेरो शाइरी बि जेका असांखे ॿुधाईंदी आहे, असांजे टॉपिक सां रिलेटेड ई ॿुधाईंदी आहे। उन्हनि जेका हींअर असांखे तमामु सुठी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई त हुन में हिकिड़ो वॾो मैसेज हुयो, तव्हांखे हुन ते अमल करणु खपे। जेकॾहिं तव्हां नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि ते फोकस कंदा ऐं मां त इहो चवंदी ई रहंदी आहियां त तव्हांजी ज़िंदगी पंहिंजी आहे उहा ई सुठी गुज़रंदी। सो वाक़ई इंसान जेको आहे कॾहिं बि ज़िंदगी में जेको इहो टाइम आहे, हिकिड़ो हिकिड़ो पल, हिकिड़ो हिकिड़ो सेकेंड तव्हांजे लाइ क़ीमती आहे। इन्हनि खे बजाए तव्हां फ़ुज़ूल शयुनि में वेस्ट कयो या कहीं अहिड़ियुनि शयुनि में वेस्ट कयो जंहिंजो कोई मतिलबु ई न आहे, जंहिंजो कोई रीज़न ई न आहे, त को फ़ाइदो न आहे। इन हिकिड़े हिकिड़े पल जो तव्हां फ़ाइदो खणो ऐं इन हिकिड़े हिकिड़े पल खे तव्हां सुठी शयुनि में इस्तेमालु कयो। इन हिकिड़े हिकिड़े सेकेंड खे जेको आहे तव्हांखे सुठे नमूने सां गुज़ारणो आहे। जेकॾहिं इन ज़िंदगीअ में तव्हां सुठियूं सुठियूं शयूं पाण वटि रखंदव त तव्हांजी तमामु ज़िंदगी सुठी गुज़रंदी। जेकॾहिं तव्हांजो स्टार्ट आहे, जेकॾहिं तव्हां हाणे ज़िंदगी खे सम्झणु शुरू करणु कयो आहे त जेको आहे हींअर बि तव्हांखे पंहिंजी ज़िंदगीअ सां तमामु सुठे तरीक़े सां हलणु खपे। सो कॉलर आहिनि प्रोग्राम में, ॾिसूं था केरु आहिनि। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी केरु किथां? अॼु मां मल्हार अली समय जो ॻाल्हायां थो, मदीने मुनव्वर खां। कीअं आहियो? ठीकु ठाकु आहियो? अल्लाह जो शुक्र आहे, ठीकु ठाकु आहियूं। तव्हां ख़ुशि आहियो? ख़ैर आहियो? अल्हम्दुलिल्लाह, दुआऊं अन जूं। मां बिल्कुलु ठीकु ठाकु आहियां। तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में चऊं था वेलकम। टॉपिक तव्हां ॿुधो आहे? टॉपिक बिल्कुलु ॿुधो आहे। असांजी हाजियुनि जी बिल्कुलु ज़िंदगी जेकी गुज़रंदी पिया, शुक्र आहे। अच्छा, हा बिल्कुलु। बाक़ी असांखे फरमाइश तव्हां गानो ॿुधायो मास्टर मंज़ूर जो। मास्टर मंज़ूर जो गानो बिल्कुलु तव्हांजे लाइ प्ले कंदासीं। को शेर को कुझु ॿुधाइणु चाहींदो गानो पंहिंजी आवाज़ में? बसि दोस्तनि खे असां डेडिकेट कंदासीं। डेडिकेट कयो, कहिड़े दोस्तनि खे डेडिकेट कंदव? शेर ख़ान चांडियो, सादिला चांडियो, आज़ाद ख़ान समय जो। ओके जी, ओके ओके। समय जो अॼु मां तव्हांखे गानो ॿुधाईंदोमांव। गानो ॿुधायो, बिल्कुलु। मूं तव्हांखे चयो त सही, पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ में गानो ॿुधायो असांखे। मुंहिंजा यार मिठा मूंखां थी न परे, मुंहिंजी तोखां सवा घड़ी कान सरे। मुंहिंजा यार मिठा आए हाय हाय। कई ख़बर ईअं थींदो आहे, सॼो साहु सॼण तो में हूंदो आहे। अदी महिरबानी जेको हाल हुयो। वॾी महिरबानी तव्हांजी। तमामु बहितरीनु गानो तव्हां असांखे ॿुधायो। थैंक यू सो मच प्रोग्राम में शामिलु थिया तव्हां। थैंक्स फॉर कॉलिंग। सो इहो ई असांजो कॉलर माशाल्लाह, जेको हुननि जो हाल हुयो तमामु सुठो, हुननि जो हाल हुयो तमामु सुठो। हुननि असांखे गानो बि ॿुधायो, फरमाइश बि कई। लाइब्रेरी में अवेलेबल हूंदो तव्हां लाइ बिल्कुलु। क्या में हिकु बार ॿीहर तव्हांखे चऊं था भले कार गानो तव्हां ॿुधो, यकीनन तव्हांखे पसंदि आयो हूंदो, तव्हां इंजॉय कयो हूंदो। माशाल्लाह तमामु सुठो गानो हुयो। इन खां अलावा प्रोग्राम जो टॉपिक आहे ज़िंदगी। ज़िंदगी छा जो नालो आहे? ज़िंदगी छा खे चइबो आहे? ज़िंदगी खे कीअं गुज़ारणु खपे? ज़िंदगी जा छा रूल्स ऑफ रेगुलेशन्स आहिनि? ज़िंदगी जा छा क़ाइदा कानून आहिनि? ज़िंदगी खे असांखे बेसिकली जुमिलो छा आहे, इनखे कंहिं तरीक़े सां तव्हां बयानु था कयो पंहिंजे ख़ूबसूरत ख़ूबसूरत लफ़्ज़नि में जेको आहे तव्हां असांजी हिन ज़िंदगी जे ख़ूबसूरत लफ़्ज़ खे बयानु कयो। कॉल्स तव्हां करे सघो था, नंबर स्क्रीन ते हली रहियो आहे। जॾहिं बि कॉल कयो टीवी जो वॉल्यूम म्यूट कजो ऐं प्लेसिंग सुठी हुजे, जिते नेटवर्क प्रॉपर अचे, तव्हांजो मोबाइल जो जेको क्रेडिट आहे उहो बि फुल हुजे। अच्छा, ज़िंदगी जेको आहे तव्हां सभिनीनि खे ख़बर आहे त ॾाढी सुठी असांजी हिकिड़ी अलाह जी ॾिनल तोहफ़ो आहे। ऐं कॉलर्स खां पुछूं था त ज़िंदगी छा आहे, पोइ वरी मां पंहिंजा जुमिला तव्हांखे ॿुधाईंदमि जेके मुंहिंजे माइंड में पिया अचनि ज़िंदगीअ सां रिलेटेड। सो कॉलर आहिनि। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी केरु किथां? महबूब अली ज़रदारी शहरजाम साहब। कीअं आहियो? ठीकु ठाकु आहियो? खैरा बेन दुआ रब जा सान अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो दी? अल्हम्दुलिल्लाह, दुआऊं अन जूं। मां बिल्कुलु ठीकु ठाकु आहियां। प्रोग्राम में तव्हांखे चऊं था वेलकम। टॉपिक तव्हां ॿुधो आहे? जी हा दी। छा चवणु चाहींदो?
तव्हांजी ज़िंदगी अलाह जो ॾिनल तोहफ़ो आहे। जेतिरो बि थी सघे माण्हू में भलो कमु करे, निमाज़ पढ़े, बुराइनि खां बचे, बिल्कुलु कंहिंजी गिला न करे। बिल्कुलु माशाल्लाह, तमामु सुठी राय। ऐं इंसान खे जेको आहे हमेशह ज़िंदगी में स्ट्रेट रहणु खपे पंहिंजी ज़िंदगीअ में। ऐं तव्हां पूरो प्रोग्राम ॾिसंदा रहिजो ऐं हुन में जेके जेके राय शामिलु थींदा उहे ॿुधो। माशाल्लाह तमामु तव्हां बि सुठी राय ॾिनी असांजे प्रोग्राम में। ऐं कॉल जेको आहे सो डिस्कनेक्ट थी वई आहे। मां पहिरियां बि चयो हुयमि त क्रेडिट जो बि ख़्यालु कंदा कयो। कॉल वॾी मुश्किलनि सां लॻंदी आहे, जेकॾहिं तव्हांजो क्रेडिट घटि हूंदो आहे त इन सां इहो थींदो आहे जो कॉल डिस्कनेक्ट थी वेंदी आहे तव्हांजी, वरी ॿी कॉल ॾाढी मुश्किलनि सां लॻंदी आहे। सो उन्हनि बि इहो ई चयो त ज़िंदगी इंसान हमेशह सोचे सम्झे पंहिंजी गुज़ारे। ऐं हमेशह ज़िंदगी हिकु उहा शइ आहे जेका तव्हांखे तव्हां ते ई डिपेंड थो करे त तव्हां हुनखे कंहिं तरीक़े सां स्पेंड था कयो। तव्हां ते डिपेंड थो करे त तव्हां हुनखे सुठी वे में था खणी हलो या रॉन्ग वे में था खणी हलो। छो जो ॿ मोड़ हूंदा आहिनि, हिकिड़ो सुठो तरफ़ हूंदो आहे, हिकिड़ो बुरो तरफ़ हूंदो आहे। उहो असां ते डिपेंड कंदो आहे त असां कंहिं साइड खे था चूज़ कयूं, सुठी या बुरी। सुठी साइड ते जेकॾहिं तव्हां बुरी साइड ते था वञो त उहे टेम्परेरी तव्हांखे इलाही सुठियूं शयूं बि हुन में नज़र ईंदियूं, तव्हांखे ग्लैमर बि मिलंदो, तव्हांखे हर क़िस्म जी आसाइश बि मिलंदी, तव्हांजी हर शइ सुठी गुज़रंदी, पर छा उहो टेम्परेरी हूंदो। ऐं जेकॾहिं ख़ैर कॉल खे असां कॉल था वठूं, पोइ हुन खां पोइ ॻाल्हि खे कंटिन्यू कंदमि। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी, केरु किथां? गुलरेज़ अली चांडियो ॻाल्हायां पियो, लाड़काने शहर खां। माशाल्लाह गुलरेज़, कीअं आहियो? ठीकु ठाक आहियो तव्हां? अलाह जो शुक्र आहे। तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो भेण? अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक। तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में वेलकम था चऊं। टॉपिक तव्हां ॿुधो आहे? हा बिल्कुलु भेण, टॉपिक ॿुधो आहे। छा चवणु चाहींदो? ज़िंदगी भेण इंसान खे सबक़ ॾींदी रहंदी आहे हर मोड़ ते। बिल्कुलु। ऐं ज़िंदगी में इंसाननि जी परख थींदी आहे, ख़बर पवंदी आहे त केरु असां सां केतिरी हद ताईं सचो आहे। बिल्कुलु। ऐं ज़िंदगी में इंसान जेको आहे न, कॾहिं बि पंहिंजो पाण खे कंहिंजो आदी न बणाए। ओहो हो, बिल्कुलु। अगरि असां पंहिंजो पाण खे कंहिंजा आदी बणाए छॾींदा आहियूं न, पोइ हुनजा आदी हूंदा आहियूं ऐं असांखे उन्हनि जो आसरो हूंदो आहे, उन्हनि खे मतिलबु परवाह न हूंदी आहे, त इंसान तमामु घणो ख़ुदगर्ज़ आहे। एग्ज़ैक्टली, सही था चओ। निमाज़ूं त पढ़ूं था, इबादतूं त कयूं था, लेकिन अलाह पाक जा जेके बंदा आहिनि उन्हनि जी दिलि ॾुखायूं था, त पोइ उहे निमाज़ूं ऐं बिल्कुलु बिल्कुलु ज़िंदगी में कंहिंजो आदी न बणाए। हा बिल्कुलु सही था चओ। सही आहे माशाल्लाह, तमामु सुठी राय। तव्हां कॉल डिस्कनेक्ट थी वई गुलरेज़, आई एम सो सॉरी, तव्हांजी कॉल डिस्कनेक्ट थी वई, नेटवर्क इशू थी सघे थो। तव्हां ॿीहर कॉल करे सघो था, जॉइन करे सघो था। सो गुलरेज़ जो हिकिड़ो चवणु हुयो त इंसान खे कंहिं पंहिंजे पाण खे कंहिंजो आदी न करणु खपे, कंहिंजो यूज़ टू न करणु खपे। बिल्कुलु इहा शइ त आहे। हिन दौर में इंसान पंहिंजे माउ पीउ खां अलावा ऐं भेण भाउ खां अलावा कंहिं ते ट्रस्ट न ई करे त सुठी ॻाल्हि आहे। छो जो ट्रस्ट हिकिड़ी सुठी शइ आहे, इंसान खे करणु खपे, पर जेको अॻियां असांखे रिस्पॉन्स मिलंदो आहे उहो अहिड़ो मिलंदो आहे जो शायदि असांखे उनजो जेको शॉक मिलंदो आहे या उनजो जेको सदमो हूंदो आहे असांजी ज़िंदगी ताईं हलंदो ई रहंदो आहे। त कॾहिं बि तव्हां कंहिंखे पंहिंजो आदी न कयो या कंहिं जा आदी न थियो। तव्हां ईअं थींदो आहे जंहिंजी असांखे आदत हूंदी आहे, उहा जॾहिं शइ असां सां गॾु न हुजे या उन शइ जी मौजूदगी न हुजे त तकलीफ़ थींदी आहे। बिल्कुलु। सो कॉलर आहिनि असां सां गॾु, ॾिसूं था त कहिड़ा आहिनि। हलो, अस्सलाम वालेकुम। मां नवाज़ मिसिस रहमान ॻाल्हायां पई ऐं नीलम हमेशह वांगुरु तव्हांजी ड्रेसिंग ज़बरदस्त, शो ज़बरदस्त तव्हांजो। थैंक यू सो वेरी मच। तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में असां वेलकम था चऊं। तव्हां कीअं आहियो? ठीकु ठाक आहियो मिसिस रहमान? जी जी अल्हम्दुलिल्लाह, दुआऊं ऐं कल्ह तव्हांखे मिस कयो घणो। हा बिल्कुलु, मूं बि तव्हांखे इलाही मिस कयो। सो इन करे अॼु मां सोचियो त जल्दी जल्दी अची वञा ताकी मुंहिंजा व्यूअर्स ऐं मां उन्हनि सां प्रॉपर तरीक़े सां गुफ़्तगू करे सघां। सो अॼु जो जेको असांजो टॉपिक आहे उहो ज़िंदगी ते आहे। छा चवणु चाहींदो तव्हां? जी जी, ज़िंदगी अल्लाह ताला जी तरफ़ां ॾिनल तमामु ख़ूबसूरत सुठो तोहफ़ो आहे, त उन में जेको असांखे वक़्तु मिले त सुठे तरीक़े सां गुज़ारियूं। बिल्कुलु। ऐं हीअ ज़िंदगी बार बार न मिलंदी आहे ऐं अल्लाह ताला ई ॾियण वारो आहे, वठण वारो बि अलाह आहे। ऐं अचानक ॾिसो मौतूं थी वेंदियूं आहिनि। सही था चओ। बिल्कुलु इहो त आहे। वक़्त जी ख़बर ई न पवंदी आहे, इन करे सुठी तरह गुज़ारिजे हिन ज़िंदगी खे, सुठे तरीक़े सां ऐं फ़िज़ूल कमनि सां न गुज़ारिजे। ऐं जेके अल्लाह ताला जा इकामात आहिनि उन्हनि ते अमल कजे। ऐं मिस्टेक आहे न थींदियूं रहंदियूं आहिनि, त उन्हनि मिस्टेक खां असांखे सबक़ु सिखणु घुरिजे। जी 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 वरी बिल्कुलु। उहे दोहराइण न घुरिजनि ज़िंदगी। इंसान ग़लती करे सिखंदो आहे ऐं जॾहिं ग़लती करे थो छॾे त पोइ उनखे उहा ग़लती दुबारा रिपीट न करणु खपे। जी जी, ऐं ज़िंदगी ते इहो आहे की ॿिए ते भरोसो बि न कजे ऐं उमेद बि न कजे। हा इहो त आहे। उमेद कंहिं मां माण्हू न रखे त चङो आहे। जॾहिं उमेद पूरी न थींदी आहे त ॾाढो हर्ट थींदो आहे। सो इंसान खे हालांकि तमामु सुठे मतिलबु माण्हू आहिनि, दुनिया सुठे माण्हुनि ते ई क़ाइमु आहे, पर पंहिंजो पाण खे बि थोरो पॉज़िटिव रखणु घुरिजे। एग्ज़ैक्टली इन जो ई नालो ज़िंदगी आहे।
हाँ 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 बिल्कुलु माशाल्लाह तमामु सुठो तव्हां ॻाल्हायो तमामु सुठा तव्हांजा राय शामिल कयासीं थैंक यू सो वेरी मच मिसिस रहमान को गानो को शेर ॿुधाइणु चाहींदो मां इहो चवणु चाहींदसि त सारी राति सुभान जागी जिन यादि कयो वाह वाह हुनजे अब्दुल लतीफ़ चए मिटियल धो मान कोड़े कन सलाम अची आ गयो हुनखे नेक्स्ट वीक न मां तव्हांखे डेडिकेट कंदसि ऐं अफरोज़ खे सलाम चवंदसि घणा वालेकुम सलाम बिल्कुलु तव्हांजा सलाम पता अफरोज़ खे ऐं तव्हां मूंखे डेडिकेट ओके, कयो अल्लाह। अल्लाह हाफ़िज़ पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा थैंक यू सो मच फॉर कॉलिंग ऐं माशाल्लाह तमामु सुठी असांजी इहा कॉलर बि हुई ऐं उन्हनि अफरोज़ ताईं सलाम पहुचाया सो पहुची विया तव्हांजा सलाम अफरोज़ ताईं ऐं इन खां अलावा जेको उन्हनि चयो त इंसान ऐं इहो न चवणु खपे असांखे त न दुनिया में कोई माण्हू सही न आहे न इंसान में दुनिया में चङाई आहे सुठा माण्हू आहिनि त दुनिया हले थी वाकई जेकॾहिं इंसान सुठा न हुजनि या सॼो माहौल अहिड़ो हुजे त दुनिया न हली सघंदी सो इंसान खे जेको आहे पाण खे बि सोचणु खपे पाण खे बि ॾिसणु खपे त उहो पाण केरु आहे पोइ कॾहिं कंहिं ते तनक़ीद करे या कंहिं जे बारे में कुझु चवे ऐं ॿी ॻाल्हि इहा त इंसान खे कंहिं मां उमेदु इन करे न रखणु खपे छो जो जेकॾहिं असां कंहिं मां का एक्सपेक्टेशन रखंदा आहियूं का उमेदु रखंदा आहियूं ऐं जॾहिं उहे असांजी उमेदु पूरी न करे सघंदा आहिनि या असांजी एक्सपेक्टेशन जे मुताबिक़ न हूंदा आहिनि त पोइ उन सां जेको आहे रिश्तो बि ख़राबु थींदो आहे ऐं ग़लतफ़हमियूं बि पैदा थींदियूं आहिनि ऐं इन खां अलावा तव्हांजी हिकिड़ी जेका शइ आहे जेका मयार आहे उहो त ख़तमु थी वेंदो आहे त कॾहिं कंहिं मां उमेदु न रखो बसि तव्हां जेको कयो था पंहिंजे लाइ पाण कयो ठीकु आहे जेकॾहिं तव्हां वटि का शइ न आहे त उन में जेका आहे उन में ई ख़ुशि हुजो पर कंहिं मां उमेदु न रखो त उहो तव्हांजी हेल्प कंदो या छा कंदो अहिड़ा माण्हू आहिनि जेके तव्हांजी उमेदूं पूरी करे सघनि था पर तव्हांखे 100% श्योर न हुजणु खपे त जेको आहे न मां जेको सोचियो आहे उहो ज़रूरु उहो ई कंदो ईअं इन सां छा थींदो आहे त तव्हांजो जेको हुन सां रिलेशनशिप हूंदो तव्हांजी दोस्ती हूंदी उहा ख़राबु थी वेंदी बिला वजह सो सेकेंड थिंग इहा हुई त इंसान खे जेको आहे कॾहिं बि कंहिं सां गॾु कनेक्ट थी न मतिलबु पंहिंजे पाण खे हुनजो यूज़ टू न करे हुनजो आदी न करे इहो वाक़ई अॼुकल्ह हली रहियो आहे त माण्हू जेके छा कंदा आहिनि हिकिड़े ई माण्हू सां या कंहिं सां बि एतिरी अटैचमेंट था करे छॾनि या चाहे असां छोकिरियुनि जी ॻाल्हि कयूं या छोकिरियुनि जी ॻाल्हि कयूं त एॾी अटैचमेंट आहे जो मतिलबु थोरो कोई प्रॉब्लम थिए थो या थोरो अलॻि था थियनि त बसि हाणे ज़िंदगी ख़तमु थी वई हाणे कुझु न थींदो बसि हाणे कुझु आहे ई न उहो एंड हुयो जेको हुयो एंड हुयो त तव्हांखे ईअं नाहे खणो तव्हांखे पंहिंजी ज़िंदगी कंहिं ॿिए जे सहारे ते नाहे जीअणी या तव्हांखे पंहिंजी ज़िंदगी कंहिं हिकिड़े माण्हू लाइ नाहे जीअणी तव्हांजी पंहिंजी ज़िंदगी आहे तव्हां हुनखे सुठे तरीक़े सां स्पेंड कयो जे तव्हांजी क़दुरु न कई त तव्हांखे उनजे पोयां वञणु या उनजे पोयां रोअणु या उनजे पोयां कोई बि अहिड़ी शइ करणु जेका तव्हां लाइ नुक़सानदेह हुजे उहा तव्हांखे न करणु खपे छो जो ज़िंदगी तव्हांजी आहे उन्हनि जी थोरी आहे सो तव्हां पंहिंजी ज़िंदगी जो ख़्यालु पाण रखंदा कयो कंहिंखे एतिरा राइट्स न ॾींदा कयो जो हो तव्हां ते हावी थी वञे या तव्हां खां वधीक जेको आहे उहो तव्हांजी ज़िंदगी खे स्पेंड करे तव्हांखे पंहिंजी ज़िंदगी पाण स्पेंड करणी आहे सो कॉलर हुन सां गॾु ॾिसूं था त केरु आहिनि हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी केरु किथां क्या हाल आहे ख़ुशि आहियो ख़ैर आहे तबियत सही आहे ठीकु ठाक अदा बिल्कुलु ठीकु ठाक तव्हां कीअं आहियो ठीकु ठाक आहियो जी मौला शुक्र आहे सभु ख़ैर ख़ुशि हुजो आबाद हुजो हमेशह प्रोग्राम में तव्हांखे वेलकम था चऊं टॉपिक तव्हां ॿुधो आहे हा टॉपिक ॿुधो आहे छा चवणु चाहींदो टॉपिक ते जी कुझु पंहिंजो राय कोई राय शामिल कंदो टॉपिक ते पंहिंजो जी हा कलाम ॿुधाईंदुसि तव्हां हिकिड़ो मास्टर मंज़ूर जो कलाम ॿुधायो त दुख सुख ज़िंदगीअ में सहणो थो पए कॾहिं रोइणो त कॾहिं वरी खिलणो थो पए जी जी बिल्कुलु 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 तव्हां गानो ॿुधायो हा मां बि ॿुधायां बिल्कुलु ॿुधायो भूरे भूरे वारनि में गुल हणी घुमन कोई करे छॾई घुमन नाज़िक बिया नंढिड़ो बिया सुहिणो बिया सन्हिड़ो बिया अॻे ई तो लिचकी आहे तो में दम न कोई करे छॾई घुमन वाह 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 छा ॻाल्हि आहे ज़बरदस्त कंहिंखे डेडिकेट करणु चाहींदो जी बस तव्हांजी टीम खे ठीकु आहे जी डेडिकेट कयोसीं असां पंहिंजी टीम खे थैंक यू सो मच प्रोग्राम में तव्हां शामिलु थिया थैंक्स फॉर कॉलिंग जी व्यूअर्स सो उन्हनि गानो असांखे ॿुधायो तमामु सुठो ऐं इन खां अलावा जेको आहे उन्हनि हिकिड़ी फरमाइश बि कई त लाइब्रेरी में मां चवंदी आहियां जेके गाना अवेलेबल हूंदा आहिनि तव्हांजे लाइ बिल्कुलु प्ले कंदा आहियूं कोशिशि कंदा आहियूं असांजे कॉलेज जी नेचर असांखे ख़बर आहे त उहो कहिड़ी शयुनि खे लाइक कंदा आहिनि कहिड़ियुनि शयुनि खे डिसलाइक कंदा आहिनि सो असां ओड़ियूं शयूं पाण वटि रखंदा आहियूं जेके शयूं तव्हां ॾिसो ॿुधो तव्हांखे पसंदि अचनि सो टॉपिक असांजो हुयो ज़िंदगी जेको आहे असांजो हिकिड़ो ख़ूबसूरत तोहफ़ो आहे मां हर रत चवां ऐं इनखे असांखे सुठे तरीक़े सां गुज़ारणो आहे ऐं कोशिशि कंदा कयो त पंहिंजी ज़िंदगी तव्हां जेकॾहिं कंहिं ॿिए लाइ
लाइ था गुज़ारियो त इहा अञा सुठी ॻाल्हि आहे। जेकॾहिं तव्हां इन ज़िंदगीअ में कंहिं ॿिए माण्हू लाइ था जियो या कंहिं ॿिए माण्हू लाइ सुठियूं शयूं था सोचो या कंहिं ॿिए माण्हू लाइ तव्हां भलाई था सोचो या कंहिं ॿिए सां तव्हां सुठे तरीक़े सां था हलो त जॾहिं तव्हां इन दुनिया में न बि रहंदो न तॾहिं बि तव्हांजो नालो इन दुनिया में क़ाइमु रहंदो। जेकॾहिं तव्हां पंहिंजी ज़िंदगीअ में सिर्फ़ु पंहिंजे पाण खे कुझु सम्झंदव, पंहिंजी ज़िंदगी ते नाज़ कंदव, पंहिंजे लाइ जीअंदव, माण्हुनि खे कुझु न सम्झंदव, सभु कुझु पंहिंजे लाइ कंदव, पंहिंजे पाण खे कुझु सम्झंदव या तव्हां जेको आहे बसि कोई मक़ाम हासिलु कयो था, कुझु बि कयो था, तव्हांजे अंदरि रूडनेस थी अची वञे, तव्हांजे बिहेवियर चेंज थो थी वञे या तव्हां हिकिड़ा रूड पर्सन था थियो त इन में तव्हां इहो न सोचो त इहो तव्हांजो एटीट्यूड आहे या इहो तव्हांजो स्टाइल आहे। न, ईअं न आहे हूंदो। इहो तव्हांजो कुझु टाइम लाइ रही सघे थो, तव्हां हिकिड़े मिंट लाइ परे थी वेंदो, तव्हां माण्हुनि खां विसरी वेंदो, छो जो सुठियूं शयूं हमेशह ज़िंदा रहंदियूं आहिनि ऐं बुरियूं शयूं हमेशह ख़तमु थी वेंदियूं आहिनि। सो कॉलर हिन सां गॾु ॾिसूं था त कहिड़ा आहिनि। हलो, अस्सलाम वालेकुम। हलो हलो, कॉल डिस्कनेक्ट थी वई, नेटवर्क इशू थी सघे थो। हींअर जेको आहे असां हिकिड़ो कमु था कयूं, अहिड़े ख़ूबसूरत गाने ते वञूं था, तव्हां बि ॾिसो ऐं फर्स्ट प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर तव्हांखे चऊं था भली कार ऐं जेको आहे सो गानो तव्हां ॿुधो, यकीनन तव्हांखे पसंदि आयो हूंदो, तव्हां इंजॉय कयो हूंदो। माशाल्लाह तमामु बहितरीनु गानो हुयो। इन खां अलावा जेको असांजो अॼु जो टॉपिक हुयो उहो हुयो त ज़िंदगी छा आहे ऐं ज़िंदगी खे असांखे कीअं गुज़ारणो आहे। ज़िंदगी हमेशह असांखे सुठे नमूने गुज़ारणी आहे। इहा ज़िंदगी ई आहे जेका असां सुठे ट्रैक ते बि हलाए सघूं था ऐं ग़लति ट्रैक ते बि हलाए सघूं था, असां ते डिपेंड थो करे। ऐं मां जीअं त तव्हांखे चयो त जेके शयूं जेके तव्हां सुठे तरीक़े सां कंदव, ख़ैर कॉलर आहिनि असां उन्हनि सां ॻाल्हायूं था, पोइ मां पंहिंजी ॻाल्हि खे कंटिन्यू कंदमि। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कहिड़ी किथां? जी मां शुमाइला पई ॻाल्हायां हिनवर खां। शुमाइला, कीअं आहियो? ठीकु ठाक आहियो? अल्हम्दुलिल्लाह। तव्हां कीअं आहियो भाॼी? तबियत सही आहे? अल्हम्दुलिल्लाह, मुंहिंजी दुआऊं आहिनि, मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां। तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में वेलकम था चऊं। टॉपिक तव्हां ॿुधो आहे? जी हाँ, टॉपिक ॿुधो आहे। ज़िंदगी में छा आहे? ज़िंदगी बसि हिकु हसीन ख़्वाबु आहे। ज़िंदगी ख़ुदा जी तरफ़ खां हिकु मिलियल जेका तोहफ़ो आहे। मां हुनजे लाइ थोरो इहो ॿुधाईंदमि तव्हांखे त बसि माना दरवेश चयो ज़िंदगी सज़ा जो नालो आहे। पखियुनि चयो ज़िंदगी ख़ूबसूरतीअ जो नालो आहे। वकील चयो ज़िंदगी बहस ऐं तकरार जो नालो आहे। पोड़े चयो ज़िंदगी जवानीअ जो नालो आहे। औरत चयो ज़िंदगी कमकार ऐं सिंगार जो नालो आहे। बुज़ुर्ग चयो ज़िंदगी इम्तिहान जो नालो आहे। मर्द चयो ज़िंदगी कमाइण जो नालो आहे। मुसाफ़िर चयो ज़िंदगी मंज़िल जो नालो आहे। सुबुह चयो ज़िंदगी रोशनीअ जो नालो आहे। राति चयो ज़िंदगी ऊंदाईअ जो नालो आहे। मोहबत चयो ज़िंदगी जुदाईअ जो नालो आहे। आशिक़ चयो ज़िंदगी मुलाक़ात जो नालो आहे। ज़िंदगी ज़िंदा दिलीअ जो नालो आहे। ज़िंदगी चयो। वाह 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 वाह, छा ॻाल्हि आहे! कमाल कमाल, ज़बरदस्त, तमामु बहितरीनु माशाल्लाह ऐं तमामु सुठो तव्हां ॻाल्हायो, तमामु सुठो तव्हां माशाल्लाह ॻाल्हायो। अच्छा शुमाइला, तव्हां को गानो ॿुधाइणु चाहींदो? जी मां तव्हांखे थोरो सॉन्ग ॿुधायां थी, छो त मौसम जे हिसाब सां मुंहिंजो गलो बि ख़राबु आहे, तबियत बि सही न हुई, त मां थोरो बसि जी 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 बिल्कुलु बिल्कुलु, तव्हां थोरो भले ॿुधायो। कासिद यजीबन उतारे उदिर खांग कासिद यजीबन उतारे कदा पेश पिरियन सजी गाल सारे कदा पेश पिरियन सजी गाल सारे उदिर खांग कासिद यजीबन उतारे। वाह 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 वाह, ज़बरदस्त, तमामु बहितरीनु। कंहिंखे डेडिकेट करणु चाहींदो? जी थैंक यू सो मच। प्रोग्राम माशाल्लाह ॾाढो सुठा, तव्हां ॾाढो सुठा पिया लॻो ऐं बसि इहो ई प्रोग्राम जे लाइ चवंदमि ऐं कोई सॉन्ग बसि हलाए छॾिजो, को मंज़ूर जो सॉन्ग हुजे त। बिल्कुलु जी, प्ले कंदासीं। थैंक यू सो मच शुमाइला, तव्हां प्रोग्राम में शामिलु थिया। थैंक्स फॉर कॉलिंग। जी व्यूअर्स, सो इहा हुई असांजी कॉलर माशाल्लाह शुमाइला, तमामु सुठो ॻाल्हायो, हिकिड़ो तमामु सुठो उन्हनि असांखे बहितरीनु अंदाज़ में असांखे जेको आहे टॉपिक खे बयानु कयो। उन्हनि जेका बि उन में शइ शामिलु कई, ॻाल्हि शामिलु कई, तमामु उहे सभु ॻाल्हियूं जेके आहिनि, इहे सभु ॻाल्हियूं आहिनि। बाक़ी इंसानु जेको आहे, मां तव्हांखे वरी बि इहा ॻाल्हि चवंदमि त जेकॾहिं तव्हां ज़िंदगीअ खे नेगेटिव तरीक़े सां गुज़ारींदव या कंहिं ग़लति तरीक़े सां कंहिं ग़लति ट्रैक में गुज़ारींदव त उहा जेके ख़ुशियूं, उहा जेका ख़ूबसूरती हूंदी, उहा टेम्परेरी हूंदी
हूंदी उनखे तव्हां पंहिंजी ज़िंदगी नथा सम्झी सघो। पर जेका शइ तव्हांजी सिठे ऐं सिधे रस्ते तां हलंदी उहा थोरी टफ ज़रूरु हूंदी, थोरी मुश्किल ज़रूरु हूंदी, पर उहा छा हूंदी, सुठी हूंदी, अॻिते हली तव्हांखे कमु ईंदी ऐं कहिड़ी बि वक़्तु उहा चेंज थी सघे थी ऐं उहा सॼी ज़िंदगी तव्हां सां गॾु हलंदी रहंदी। सो इंसानु जेको आहे हिन ज़िंदगी खे तमामु सुठे तरीक़े सां गुज़ारे। ऐं ॿियो इहो त मां चवणु चाहींदमि त ॻोठनि जेके ॻोठ आहिनि इंटीरियर साइड जेको आहे उते तमामु घणी सर्दी थी वई आहे, एॾी सफ़ा मतिलबु तेज़ सर्दी आहे उते, ॾींहं जो बि ऐं राति जो बि। बसि जेको मंझंदि जो टाइम आहे उन में थोरी घणी गर्मी हूंदी आहे, त तव्हां पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखो। जीअं शुमाइला चयो त मौसम जी वजह सां हुननि जी तबियत ठीकु न आहे। सो इहे वेदर बि आहिनि, इहे मौसम बि आहिनि, ऐं अलाह जी तरफ़ां इहे बि असांखे सुठा मौसम मिलंदा आहिनि। त इन हर मौसम खे असांखे इंजॉय करणु खपे, हर मौसम खे असांखे जेको आहे सही तरीक़े सां मैनेज करणु अचणु खपे। ऐं इहो ई ज़िंदगी जो हिकिड़ो पार्ट आहे त अप एंड डाउन्स ऐं ग़म ख़ुशी ऐं सुठा वक़्तु ॾुखिया वक़्तु इहे ज़िंदगी में ईंदा रहंदा आहिनि। कॾहिं बि तव्हां ॾुखियनि वक़्तनि खे ॾिसी करे पंहिंजो इरादो या पंहिंजूं ॻाल्हियूं चेंज न कंदा कयो त न यार इहे वक़्तु बुरो आहे, हाणे मां पंहिंजे अंदाज़ सां हिन खे हलाईंदमि, हाणे मां हिन खे सही तरीक़े सां सही कंदमि। सो इहे नंढियूं ॻाल्हियूं जेके आहिनि असांजी ज़िंदगी में थींदियूं रहंदियूं आहिनि, इन्हनि खां घबराइणो न आहे, असांखे पंहिंजी ज़िंदगी खे सुठे तरीक़े सां गुज़ारणो आहे। जेकॾहिं तव्हां जेको आहे कॉल आहे असां सां गॾु, ॾिसूं था त केरु आहिनि। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, केरु किथां? सखर में ॻाल्हायां पिया। टीवी जो वॉल्यूम म्यूट कयो प्लीज़। हेलो, कॉल ड्रॉप थी वई। अच्छा, तव्हां जेको आहे कॉल कंदा कयो त टीवी जो वॉल्यूम प्लीज़ म्यूट कंदा कयो, तव्हांजी आवाज़ ऐं मुंहिंजी आवाज़ डबल थी वेंदी आहे। सो इन करे गुफ़्तगू न थी सघंदी आहे तव्हां सां गॾु। सो मां चाहींदी आहियां त मुंहिंजी कंहिं बि कॉलर जी कॉल डिस्कनेक्ट न थिए। सो तव्हां कोशिशि कंदा कयो टीवी जो वॉल्यूम म्यूट कंदा कयो। ऐं मां तव्हांखे इहो पई चवां त इंसानु जेको आहे पंहिंजी ज़िंदगी में कॾहिं बि गुरूर न करे, गुरूर जो सर हमेशह नीचो हूंदो आहे। जेकॾहिं तव्हां सिर्फ़ु पाण ऐं तव्हांजे अंदरि सिर्फ़ु इहो आहे त जेको आहियां मां आहियां, त इहा शइ तव्हांखे कॾहिं बि कामयाबु न थियणु ॾींदी। इहा शइ कॾहिं बि तव्हांखे जेको आहे हिकिड़े इहो को सुठो मैसेज न आहे, इहो को सुठो तरीक़ो न आहे जंहिं तरीक़े सां तव्हां चवंदा आहियो त जेको आहियां मां आहियां, ऐं जेको बि क्वालिटीज़ आहिनि सुठियूं उहे मुंहिंजे अंदरि आहिनि। सो कोई बि इंसानु परफेक्ट न आहे, हर इंसान जे अंदरि का न का कोताही, का न का मिस्टेक हूंदी आहे। कॉलर आहिनि, उन्हनि सां था ॻाल्हायूं। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी, केरु किथां? गुलाम सरोज जतोई पियो ॻाल्हायां मैडम, शिकारपुर खां। जी, कीअं आहियो अदा? ठीकु ठाकु आहियो? शुक्र अल्लाह जो करम आहे। अमन आज़ाम दायो मैडम, ख़ुशि आहियो? तबियत अल्हम्दुलिल्लाह, मां बिल्कुलु ठीकु ठाकु। तव्हांजूं दुआऊं आहिनि, तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में वेलकम था चऊं। टॉपिक तव्हां ॿुधो आहे? जी जी, टॉपिक मां ॿुधायां थो। छा चवणु चाहींदो? जी, असां चऊं था जेको तव्हां टॉपिक रखियो आहे ज़िंदगी ते, जी जी, ख़ुशहाल ज़िंदगी इंसान जी इहा ई आहे जेको पंहिंजे मिट माइट सां ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारे थो। इन खां वधीक ॿी का ज़िंदगी कोन्हे। वाह 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 वाह, जेको पंहिंजी ज़िंदगीअ सां ख़ुशि आहे, हुनखे सुठे तरीक़े सां गुज़ारे थो, इहा ई तमामु सुठी ज़िंदगी आहे। बिल्कुलु, तव्हां तमामु बहितरीनु ॻाल्हायो। थैंक यू सो मच। को गानो, को शेर ॿुधाइणु चाहींदो? जी, गानो पाण कोन ईंदो आहे भाई। असां शमन मीरानी जा जेके आहियूं त मदा आहियूं। शमन मीरानी जो असांखे गानो ॿुधाईंदा। बाक़ी मां डेडिकेट कंदुमि पंहिंजे सौट खे, मोहम्मद अली जतोई खे, समीउल्लाह जतोई खे, ऐं अहमद अली जतोई खे, सैफुल्लाह जतोई खे, गुलाम सरोवर जतोई खे, समूरन जतोइस के जेको आहे असां तव्हांजो इहो गानो डेडिकेट कंदासीं, प्ले कंदासीं अव्हांजे लाइ। थैंक यू सो मच, तव्हां प्रोग्राम में शामिल थिया। थैंक्स फॉर कॉलिंग। जी व्यूअर्स, इहो आहे असांजो कॉलर जंहिं चयो त जेको पंहिंजी ज़िंदगीअ खे सुठे नमूने गुज़ारे थो ऐं जेको पंहिंजी ज़िंदगी सां वाक़ई ख़ुशि आहे, त उनजे लाइ ज़िंदगी आहे। वाक़ई इंसान खे पंहिंजी ज़िंदगीअ में हमेशह ख़ुशि रहणु खपे ऐं पंहिंजी ज़िंदगीअ खे हिकिड़ो ख़ूबसूरत तोहफ़ो सम्झी करे गुज़ारणु खपे। जेके माण्हू चवंदा आहिनि त बसि हाणे छा कयूं, ज़िंदा आहियूं त करिणो आहे, हाणे ज़िंदगी आहे हो, मतिलबु ज़िंदगीअ खां जेके बेज़ार माण्हू हूंदा आहिनि त ज़िंदगीअ खां बेज़ार न थियो। तव्हां जेको आहे ख़ुशि रहो हमेशह पंहिंजी ज़िंदगीअ में। कॉलर आहिनि असां सां गॾु, ॾिसूं था त केरु आहिनि। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी, जे पुरशोक दिला संत हयाया सिंह, आय हाय हाय, तू हवारन जे सलामन ते हयाया सिंह। छा ॻाल्हि आहे? के शहनशाह जो नलियो फरमान असां मींह वारन जे न्यापन ते हयाया सिंह। वाह 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 वाह, छा ॻाल्हि आहे? दादू मां अब्दुल सत्तार खोखर तो अर्ज़ कयां। माशाल्लाह, कीअं आहियो तव्हां? ठीकु ठाकु आहियो? अल्लाह पंहिंजा करम आहिनि। किरकिर था ख़ुशि आहियूं, तव्हां ख़ुशि आहियो, तव्हांजी पूरी टीम ख़ुशि आहे? अल्हम्दुलिल्लाह, वहाँ जो दुआऊं आहिनि, असां सभु ठीकु ठाकु आहियूं, टीम बिल्कुलु ठीकु ठाकु आहे। तव्हां माशाल्लाह एॾी ख़ूबसूरत एंट्री कई, तमामु बहितरीनु तव्हांजो अंदाज़ हुयो माशाल्लाह। सो टॉपिक जेको आहे तव्हां ॿुधो आहे असांजो? प्रोग्राम ॾाढो बहितरीनु हूंदो आहे। तव्हांजी पूरी टीम जी महिनत, तव्हांजो पूरो सेट, तव्हांजो अंदाज़
प्रोग्राम खे 4 चंड लॻाए छॾींदो आहे। थैंक यू सो वेरी मच अवांजा लख कुर्ब वॾी महिरबानी जो तव्हां एप्रिशिएट कयो। अच्छा असांजो टॉपिक आहे ज़िंदगीअ ते, त कुझु ॻाल्हाइणु चाहींदो? ज़िंदगी तमामु वसी मौजू आहे। ज़िंदगी अलाह ताला जी तरफ़ां हिकु ॾिनल अज़ीम नेमत आहे। बिल्कुलु ज़िंदगी बिल्कुलु खे सुहिणे तरीक़े सां गुज़ारिजे, ज़िंदगी में रोशन ख़्याली आणिजे, मुसबित सोचूं ज़हन में रखी ज़िंदगी खे गुज़ारण जी कोशिशि कजे। बिल्कुलु ज़िंदगी में लाहा चाड़ा गमी तकलीफ़ूं ॾुख सुख ज़िंदगी जो हिसो आहिनि। इन में माण्हू पंहिंजो पाण खे संभाले ऐं सब्र शुक्र सां अॻिते वधण जी कोशिशि करे। ज़िंदगी नालो आहे मुसलसल जिदोजहद जो ऐं अॻिते वधण जो। बिल्कुलु बिल्कुलु इंसान खे नाम में नचणु खपे। असांखे सादगी सां ऐं मुसलसल हा हा साबित कदमी सां अॻिते वधणु खपे ऐं ज़िंदगी खे पुरजोश सुहिणे तरीक़े सां ज़िंदगी गुज़ारिजे, ॿियनि जो अहसासु कजे, इंसानियत जो क़दुरु कजे। बिल्कुलु बिल्कुलु माशाल्लाह माशाल्लाह तमामु ख़ूबसूरत तमामु सुठो तव्हां ॻाल्हायो, तमामु बहितरीनु तव्हांजो अंदाज़ माशाल्लाह। कोई गानो ॿुधाइणु चाहींदो तव्हां असांखे? गानो कोन ॿुधाईंदो, हिकु शेर आहे तव्हांजी नज़र कंदासीं, मौज़ू जे मुनासिब पसंदि आहे। हा बिल्कुलु 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 ॿुधायो। तूं चवीं ज़िंदगी दर्द आ लुड़क आ, हा तूं चवीं ज़िंदगी दर्द आ लुड़क आ, मां चवां ज़िंदगी प्यार आ मुर्क आ। तूं चवीं ज़िंदगी आल चल काफ़िलो, मां चवां ज़िंदगी हौसलो हौसलो। आय हाय हाय हाय, वाह वाह ज़बरदस्त माशाल्लाह तमामु बहितरीनु। कंहिंखे डेडिकेट करणु चाहींदो? सभिनी सिंध वासियुनि खे ऐं सिंध खां ॿाहिरि जेके असांजे मुल्क जा सिंधी रहनि था उन सभिनी दोस्तनि खे आउं पंहिंजो नाम कयां थो ऐं फरमाइश कंदा जेकर असांखे मास्टर मंज़ूर जो कलाम ॿुधायो त महिरबानी थींदी। मास्टर मंज़ूर जी तव्हांजी फरमाइश पूरी कंदासीं। थैंक यू सो मच प्रोग्राम में तव्हां शामिल थिया। थैंक्स फॉर कॉलिंग। जी व्यूअर्स सो इहो हुया असांजा तमामु सुठा कॉलर जे तमामु सुठे जुमलनि में बयानु कयो असांजे टॉपिक खे। ऐं जेतिरा बि हींअर ताईं कॉलर्स रही चुका आहिनि माशाल्लाह एॾो सुठो पिया ॻाल्हाइनि, एॾियूं सुठियूं सुठियूं पंहिंजो राय शामिल पिया कनि। त उमेदु आहे जंहिंखे ज़िंदगी जी मतिलबु न आहे ख़बर, ज़िंदगी जो अहसासु न आहे या ज़िंदगी जो असुल मक़सदु ख़बर न आहे जंहिंखे, त उन्हनि जे लाइ इहा तमामु सुठी ॻाल्हि आहे त उहो इहो टॉपिक ते ॾिसनि जेके असांजा राय शामिल पिया थियनि। तमामु सुठी सुठी राय। हर इंसान खे हर शइ ख़बर न आहे हूंदी, कुझु न कुझु शइ मिसिंग ई हूंदी आहे। ईअं न त मां चवां ज़िंदगी सां जेको टॉपिक आहे न त सॼो मां ई ॻाल्हायां सॼो सही ॻाल्हाईंदमि, न। हर इंसान जा डिफरेंट थिंकिंग हूंदी आहे, डिफरेंट शयूं, डिफरेंट सोच हूंदी आहे। हर इंसान जे ज़हन में डिफरेंट ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। सो तव्हां काई बि ॻाल्हि पंहिंजी लाइफ में पिक करे रखंदो उनखे त उन सां तव्हांजो फ़ाइदो आहे, तमामु सुठी तव्हांजी ज़िंदगी गुज़रंदी। एंटरटेनमेंट सां गॾु गॾु गाननि सां गॾु गॾु म्यूज़िक सां गॾु गॾु शेरो शाइरी सां गॾु गॾु असांजी कोशिशि रहंदी आहे त तव्हांजे लाइ हिकिड़ी सुठी शइ हिकिड़े प्रोग्राम में असां रखूं जंहिंसां अवांजो फ़ाइदो थिए। छो जो तव्हां असांजा तमामु सुठा व्यूअर्स आहियो, तमामु सुठा आहियो तव्हां सभु। सो मां चाहींदी आहियां त इन्हनि जेके नंढियूं असां ॻाल्हियूं कंदा आहियूं, जेके नंढा नंढा मैसेजिस प्रोग्राम में असां रखंदा आहियूं, उन्हनि ते तव्हां अमल कयो। अमल करण सां तव्हांजी ज़िंदगी ॾाढी ख़ूबसूरत तमामु बहितरीनु गुज़रंदी। वरी कॉल आहे असां सां गॾु ॾिसंदा त केरु आहिनि? हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम भाजी। जी केरु किथां? जी भाजी मां रियाज़ हुसैन थो ॻाल्हायां, गोड़ संगेजन मां रते थो लॻो। कीअं आहियो? ठीक ठाक आहियो? ठीकु, अलाह असांजा करम लॻा पिया आहिनि। तव्हां ॿुधायो भाजी? अल्हम्दुलिल्लाह दुआऊं अनवाजूं। मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां ऐं प्रोग्राम में तव्हांखे असां वेलकम था चऊं। टॉपिक तव्हां ॿुधो आहे? जी जी भाजी ॿुधो आहे। तव्हां छा चवणु चाहींदो टॉपिक जे बारे में? बसि भाजी ज़िंदगी हिकिड़ी ख़्वाब आहे, बसि ख़्वाब आहे की ज़िंदगी गुज़री थी वञे, ख़बर ई नथी पए। उहो शमस जो कलाम न ॿुधो अथव त ही हसीन ज़िंदगी ख़्वाब हो या हवा का, ख़बर ई न पई गुज़री। बिल्कुलु 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 सही था चओ। बिल्कुलु बिल्कुलु। त इन ज़िंदगीअ खे असांखे कंहिं तरीक़े सां गुज़ारणु खपे, कंहिं तरीक़े सां असांखे जेको आहे पंहिंजी ज़िंदगी खे ख़ूबसूरत करणु खपे। बसि हर कंहिं सां मोहबत सां पेश अचणु खपे, कुर्ब जूं ॻाल्हियूं कजनि, मोहबत विराइजे। बसि हिन नफ़रतनि में छा आहे भाजी? नफ़रतनि में कुझु बि न आहे। नफ़रत जेकॾहिं तव्हां कंदव त तव्हांखे जेके बि माण्हू चार ज़िंदा रहे उहो मोहबत सां पेश अचे, निवड़त न्याज़ सां पेश अचे त बहितर आहे। बिल्कुलु जी बिल्कुलु बिल्कुलु। इनखे ज़िंदगी चइबो आहे। अॻुलो कावड़ थो करे, गुस्सो थो करे, असां हुनखे वरी अञा वधीक कावड़ ॾियूं, गुस्सो कयूं त असां हुन में फ़र्क़ु दसी थो, फ़र्क़ु न रहंदो। बिल्कुलु सही था चओ तव्हां। बिल्कुलु हा। माशाल्लाह तमामु नरम थियणो आहे, हिकिड़े खे घटि थियणो आहे तॾहिं ज़िंदगी गुज़रंदी। हा सही था चओ। बिल्कुलु तव्हां माशाल्लाह तमामु सुठो तव्हां बि ॻाल्हायो। थैंक यू सो मच। को गानो को शेर ॿुधाइणु चाहींदो? गानो आहे इहो ई असांखे मंज़ूर सखीरानी जो गानो ॿुधाइजो। मंज़ूर सखीरानी जो गानो ठीकु आहे जी। कंहिंखे डेडिकेट कंदव? हा मुंहिंजा फयाज़ हुसैन, ज़ाकिर हुसैन ज़ंगे जो ऐं मुंहिंजो वाल साहब आहे मोहम्मद कासिम ज़ंगे जो। जी जी।
महिरबानी बस। ओके जी, ओके, थैंक यू सो मच प्रोग्राम में शामिल थिया तव्हां, थैंक्स फॉर कॉलिंग जी। सो इहो असांजा कॉलर माशाल्लाह तमामु बहितरीनु हुननि बि ॻाल्हायो, जेतिरा बि कॉलर्स आहिनि तव्हां सभु माशाल्लाह तमामु सुठो ॻाल्हायो पिया। अलाह तव्हां सभिनीनि खे वॾी हयाती ॾे। हींअर जेको टाइम थी वियो आहे प्रोग्राम में हिकिड़े ख़ूबसूरत गाने जो, तव्हां बि ॾिसो ऐं असां बि ॾिसंदासीं। सिंधी अबाणी बोली, मिठड़ी अबाणी बोली, सिंधी अबाणी बोली, मिठड़ी अबाणी बोली, तंहिंखे मां कीअं विसारियां, जिंद जान तंहिं तां ॿारियां, जंहिंमें ॾिनी आ मूंखे, जंहिंमें अबाणी बोली, सिंधी अबाणी बोली। हर क़ौम जी सुञाणप उन जी ज़ुबान आहे, हर क़ौम जी सुञाणप उन जी ज़ुबान आहे, ज़िंदह तूं सिंधी आहीं, ज़िंदह तूं सिंधी आहीं, बोली सिंधी अबाणी बोली, मिठड़ी अबाणी बोली, सिंधी अबाणी बोली, दुनिया जे हर हिस्से में तुंहिंजो वजूद आहे, दुनिया जे हर हिस्से में तुंहिंजो वजूद आहे, जित बि वसी तूं सिंधी, जित बि वसी तूं सिंधी, तो साण तुंहिंजी बोली, सिंधी अबाणी बोली, मिठड़ी अबाणी बोली, सिंधी अबाणी बोली। सामी ऐं शाह जहिड़ा जंहिंजा सपूत आहिनि, सामी ऐं शाह जहिड़ा जंहिंजा सपूत आहिनि, संतन जी हीअ सदोरी, संतन जी हीअ सदोरी आहे, आशिकन जी बोली, सिंधी अबाणी बोली, मिठड़ी अबाणी बोली, तंहिंखे मां कीअं विसारियां, जिंद जान तंहिं तां ॿारियां, जंहिंमें ॾिनी आ मूंखे, जंहिंमें ॾिनी आ मूंखे, मीघे में माउलो
आहे भलीकार वेलकम ऐं ख़ुशामदीद। सो गानो तव्हां ॿुधो, यकीनन तव्हांखे पसंदि आयो हूंदो, तव्हां एंजॉय कयो हूंदो। तव्हां लाइ तमामु सुठो हिकिड़ो गानो असां प्ले कयोसीं। टॉपिक आहे ज़िंदगी। ज़िंदगी ज़िंदगी छा आहे या ज़िंदगी? हिन ज़िंदगी में असांखे ख़ुशियूं बि मिलंदियूं आहिनि, गम बि मिलंदा आहिनि, सदमा बि मिलंदा आहिनि, सूर बि मिलंदा आहिनि, ख़ुशियूं बि मिलंदियूं आहिनि। सो हिन ज़िंदगी में इलाही रंग आहिनि ऐं इन्हनि रंगनि में असांखे कीअं रहणो आहे, कीअं मैनेज करिणो आहे पंहिंजे पाण खे, इहो बि तव्हांखे गॾो गॾु ॿुधाईंदा हलंदासीं प्रोग्राम में। कॉलर आहिनि, ॾिसूं था त केरु आहिनि। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी अनिला पे कलाम साहब नवरजा। जी केरु? जी सर अनिला राम नवरजा। माशाल्लाह अनिला, कीअं आहियो? ठीकु ठाक आहियो? जी अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो तव्हां कीअं आहे? अल्हम्दुलिल्लाह, दुआऊं नवां जूं मां बिल्कुलु ठीकु ठाक फिट फाट अवां जे साम्हूं। प्रोग्राम में तव्हांखे चऊं था वेलकम। टॉपिक तव्हां ॿुधो आहे? जी। छा चवणु चाहींदो? जी ज़िंदगी अल्लाह जी तरफ़ खां हिकु ॾिनल नेमत आहे, हुनजी क़दुरु कयो ऐं ॿियनि खे बि ख़ुशि रखो। हिन ज़िंदगी मां कंहिंखे ॾुखियो न कयो। जीअं असांजे तरफ़ खां कंहिंखे ॾुखियाई पेश न अचे। बिल्कुलु, तव्हांजी वजह सां कंहिंखे ॾुख न मिले। हा जीअं हज़रत अली अलैहिस्सलाम जो कौल आहे ज़िंदगी जे हमेशा जी। अजीब ज़िंदगी आहे इंसान जी, न खिलण पंहिंजे बस में, न रोअण पंहिंजे बस में। आए हाय हाय हाय, छा ॻाल्हि आहे, ज़बरदस्त, माशाल्लाह माशाल्लाह, तमामु बहितरीनु। अच्छा, को अनिला तव्हां असांखे टॉपिक को गानो को शेर ॿुधाईंदो? जी जी बस गानो ॿुधाइजो मास्टर मंज़ूर जो गानो ॿुधंदव? जी जी बिल्कुलु ॿुधाईंदासीं तव्हांखे। कंहिंखे डेडिकेट कंदव? जी पूरी सिंध जे लाइ, धरती टीवी पूरी टीम जे पूरी सिंध ऐं धरती टीवी जी पूरी टीम खे डेडिकेट कंदासीं। थैंक यू सो मच प्रोग्राम में तव्हां शामिल थियूं। थैंक्स फॉर कॉलिंग। जी व्यूअर्स, जी आई असांजी तमामु सुठी कॉलर जे असांखे तमामु सुठो हिकिड़ो कॉल बि ॿुधायो। तमामु बहितरीनु इंसान जे हथ में न ख़ुशी आहे, न ग़म आहे, न खिलण आहे, न रोअण आहे। जेको बि आहे इहो सभु जेको आहे अल्लाह जी करणी आहे। सो मां तव्हांखे इहो ई चवणु चाहींदमि त तव्हां हमेशह कोशिशि कयो तव्हांजी वजह सां कंहिंजी दिलि आज़ारी न थिए, तव्हांजी वजह सां को ग़मगीन न थिए, तव्हांजी वजह सां कंहिंखे तकलीफ़ न पहुचे, तव्हांजी वजह सां कोई रोए न, तव्हांजी वजह सां कंहिंजे अखियुनि में ॻोढ़ा न अचनि। छो जो इहा दुनिया आहे ऐं हिन दुनिया जो रूल आहे मकाफ़ात अमल जैसी करनी वैसी भरनी। जेकॾहिं तव्हां कंहिंखे ख़ुशी ॾियो था त ज़रूरु तव्हां वटि बि उहो ई ईंदो। जेकॾहिं तव्हां कंहिंखे ग़म ॾियो था त तव्हां वटि बि उहो ग़म ज़रूरु ईंदो। छो जो जैसा बोगे वैसा पाओगे, जेको तव्हां कंदो उहो तव्हां सां ज़रूरु थींदो। त कोशिशि कयो इन ॻाल्हि खे जेकॾहिं तव्हां पंहिंजे दिमाग़ में फीड करे छॾंदव त असां जेको कयूं था कल्ह या परसों या ज़िंदगी जे कंहिं बि हिसे में उहो सभु असां सां बि थींदो त तव्हां उहो कमु करण खां ई 10 दफ़ा पहिरियां सोचींदव। जेकॾहिं तव्हां इहा ॻाल्हि विसारे वेठा आहियो त तव्हां जीअं कयो त तव्हां सां ओड़ो न थींदो त पोइ तव्हां ग़लतियूं कंदा रहंदो, तव्हांखे ग़लतियुनि जो अहसास बि न थींदो। ऐं जॾहिं तव्हां ते अची पवंदी डायरेक्ट त पोइ चवंदो असां कहिड़ो गुनाह कयोसीं, असां अहिड़ो कहिड़ो ॾोह कयोसीं जो असां सां ईअं थी वियो। सो तव्हांखे हिनखे पंहिंजे ज़हन में ॻाल्हि बीहारणी आहे। हर इंसान जे दिलनि में अलाह वसंदो आहे, कंहिंजा दिलि इंसान खे न ॾुखाइणु खपे, तॾहिं तव्हांजी ज़िंदगी हिकिड़ी हसीन ऐं ख़ूबसूरत ऐं ख़ुशहाल गुज़री सघे थी। जेकॾहिं तव्हां हिन ज़िंदगीअ में पंहिंजे पाण खे कुझु सम्झी अॻिले खे डिग्रेड था कयो त उहो जेको तव्हांजो लेवल आहे, जेको तव्हांजो मक़ाम आहे, उहो तव्हां वटि न रहंदो। जेकॾहिं तव्हां कंहिं मक़ाम ते आहियो ऐं तव्हांजे हेठां कोई माण्हू आहे हुनखे अहसासु था ॾियारियो त तव्हां मुंहिंजे अॻियां कुझु न आहियो, मां वॾो कोई तुरम खान आहियां। सो इन सां बि तव्हांजी ज़िंदगी अॻिते हली करे इलाही मुश्किलात जो सामनो करे सघे थी। सो कॉलर असां सां गॾु ॾिसूं था त केरु आहिनि। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? अदा बिल्कुलु ठीकु ठाक। केरु किथां कॉल कई आहे? इशफाक जी वतो थो ॻाल्हायां, मीरो ख़ान शहर मां। कीअं आहियो? ठीकु ठाक आहियो? हेलो को पियो आहे, तव्हांजी दुआ आहिनि। तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में असां वेलकम था चऊं। टॉपिक तव्हां ॿुधो आहे? बिल्कुलु ज़िंदगी थी। ज़िंदगी छा चवणु चाहींदो? ज़िंदगी हिकु किताबु आहे जेको मरण ताईं इंसान सां गॾु हूंदो आहे। बिल्कुलु बिल्कुलु सही। इंसान लाइ उहो ज़रूरी आहे त पंहिंजी ज़िंदगी कामयाबु ऐं बहितर नमूने बसर करे, जंहिं लाइ वठसि को न को हक़ीक़ी मक़सदु आॾो हुजणु ज़रूरी आहे। कामयाबु ज़िंदगी गुज़ारण लाइ परहेज़गार हुजणु लाज़मी आहे ऐं उहो पिणु ज़रूरी आहे त पंहिंजी हक़ीक़ी आका जा हुकुम मंझनि, जंहिंमें अव्हांजी भलाई आहे। जेको इंसान पंहिंजी ज़िंदगी में को न को चङो मक़सदु रखे थो त यकीनन संदसि प्रयास आबिया पवनि था। कामयाबु ज़िंदगी गुज़ारण लाइ उहो ज़रूरी आहे त पाण में वेशा विसारे मुतहद थी इंसानी ज़ात जी भलाई ऐं बहिबूद जे लाइ काराइता कम कनि। बिल्कुलु सही, बिल्कुलु सही, माशाल्लाह, तमामु बहितरीनु तव्हां ॻाल्हायो, तमामु सुठो तव्हांजो हिकिड़ो अंदाज़ आहे। अच्छा, तव्हां को गानो को शेर ॿुधाइणु चाहींदव असांखे? बिल्कुलु, अभी शेर ॿुधाईंदासीं तव्हांखे। जी जी बिल्कुलु ॿुधायो। तोखे यादि कंदो रहियुसि तमामु हूंदे,
हाँ तोखे यादि कंदो रहियसि तमामु उमिरि नाव तुंहिंजे रोंदो रहियसि तमामु उमिरि उहा अथम पक न ईंदे यार तूं वरी दिलासा दिलि खे ॾींदो रहियसि तमामु उमिरि हिकु तुंहिंजे ई कारण बदनाम थियसि पोइ बि तोखे सॾींदो रहियसि तमामु उमिरि न मौकाए सघे प्यार जे गुल खे न मौकाए सघे प्यार जे गुल खे अकेले चमन में जलंदो रहियसि तमामु उमिरि सारी ज़िंदगी अज़ाब बणिजी बि वई आहे पोइ बि गमन खे सहंदो रहियसि तमामु उमिरि बेवफ़ा नूर वफ़ा करण आई तोखे उन ई आस में थिया जीअरो रहियसि तमामु उमिरि छा ॻाल्हि आहे हर्ट टचिंग तमामु बहितरीनु माशाल्लाह ख़ूबसूरत अंदाज़ कंहिंखे डेडिकेट करणु चाहींदो बिल्कुलु मुंहिंजा नंढा आहिनि अदी अब्दुल जब्बार वॾो आहे ऐं अब्दुल जवाद वॾो आहे ऐं बाबू ज़फ़र खे ऐं सलीम जानिरनि खे जी 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 बिल्कुलु डेडिकेट कंदासीं थैंक यू सो मच प्रोग्राम में शामिल थिया थैंक्स फॉर कॉलिंग खुदा हाफ़िज़ जी व्यूअर्स इहो आहे असांजा कॉलर माशाल्लाह तमामु सुठो त हिकु त उन्हनि ॻाल्हायो टॉपिक ते ॿियो वरी उन्हनि जेको शेयर ॿुधायो उहो बि ज़िंदगी सां रिलेटेड ॿुधायो ऐं इहा मूंखे तमामु सुठी ॻाल्हि लॻंदी आहे त जेके असांजा कॉलर्स आहिनि जेके असांजा व्यूअर्स आहिनि जॾहिं कॉल कंदा आहिनि जॾहिं टॉपिक ते ॻाल्हाईंदा आहिनि उन सां रिलेटेड शाइरी बि असांखे ॿुधाईंदा आहिनि त मूंखे हिन सां लॻंदो आहे त मतिलबु गौर सां प्रोग्राम ॾिसनि पिया ऐं गौर सां जेको आहे टॉपिक ते सोचण जी कोशिशि पिया कनि तॾहिं हुननि जा शेरो शाइरी बि निकिरी ईंदी आहे त इहा तमामु सुठी ॻाल्हि आहे असां जेको बि टॉपिक कंदा आहियूं अगरि हुजे ईअं कोई उहो बि एंटरटेनमेंट वारो या कोई ईअं जंहिंजो कोई न मक़सदु आहे न कोई तुक आहे त तव्हां हुननि ते न बि ॻाल्हायो त इहा ॻाल्हि सही आहे पर जेके तव्हांजे अवेयरनेस जे लाइ आहिनि जेके तव्हांजी नॉलेज जे लाइ आहिनि जेके तव्हांजी चङाई भलाई जे लाइ आहिनि उन ते तव्हांखे ॻाल्हाइणु खपे सो तव्हां भरपूर जेको आहे पार्टिसिपेट कंदा आहियो इन जी मूंखे वॾी ख़ुशी थींदी आहे ऐं माशाल्लाह हींअर ताईं बि जेके असांजा कॉलर आहिनि एॾो सुठो हुननि ॻाल्हायो आहे मूंखे उमेदु आहे त जेके असांजा व्यूअर्स आहिनि जंहिंखे ज़िंदगीअ जी ख़बर न आहे या ज़िंदगी कीअं गुज़ारणु खपे ज़िंदगी छा आहे उन्हनि जी हिननि खे ख़बर न आहे उहे सम्झी विया हूंदा त ज़िंदगी आहे छा सो उमेदु आहे अॼु जो प्रोग्राम तव्हांखे पसंदि आयो हूंदो तव्हां इंजॉय कयो हूंदो पूरी कोशिशि कई से कॉल आहे असां सेकेंड अच्छा वेंदे वेंदे हिकिड़ी कॉल बि खणंदासीं असांजो प्रोग्राम जो टाइम एंड थी वियो आहे सो कॉलर आहिनि हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी केरु ऐं किथां मीर हसन मला आदा दुखा कीअं आहियो अदा ठीकु ठाक आहियो अदी शेरान अच्छा अदा को गानो को शेर ॿुधाइणु चाहींदो अदी टॉपिक ते ॻाल्हाईंदुसि टॉपिक ते छा ॻाल्हाईंदो ॻाल्हायो ज़िंदगी भली आहे अदी ज़िंदगी सुठी आहे हा हेलो हलो ज़िंदगी जे बारे में छा ॻाल्हाइणु चाहींदो कॉल डिस्कनेक्ट थी वई सो मां व्यूअर्स खे इहो पिया चवणु चाहियां त प्रोग्राम जो टाइम एंड थी वियो इन करे तव्हांजी कॉल मजबूरन असांखे डिस्कनेक्ट करणी पई सो उमेदु आहे अॼु प्रोग्राम तव्हांखे पसंदि आयो सॉन्ग जेके असां प्ले कयासीं इहे तव्हांखे पसंदि आयो हूंदो टॉपिक ते तव्हां यकीनन अमल कंदव ऐं जेकॾहिं तव्हां अमल कंदव इन सां तव्हांजी पंहिंजी ज़िंदगी सुठी गुज़रंदी असांजो कमु आहे तव्हां हिकिड़ो पैगाम पहुचाइणु तव्हांजो अमल आहे उन ते कमु करणु सो इंशाल्लाह वरी नेक्स्ट वीक जेको आहे तव्हां सां गॾु ॿीहर हाज़िर थींदासीं हिकिड़े नए प्रोग्राम नए अंदाज़ ऐं नयुनि ॻाल्हियुनि नयुनि टॉपिक नयुनि गाननि सां गॾु तेसि ताईं पंहिंजो ऐं पंहिंजी फैमिली जो रखंदा खोड़ सारो ख़्यालु मूंखे ऐं मुंहिंजी टीम खे ॾींदा इजाज़त